हाय हाय साहब मौलवी दीदी साहब मुझे जो वक्त गुजरियो घणो मुखे कुछ विसरी आ पर जो याद आए ता के बुधाए उस्ताद वाह चलो बिला मन शैतान रजीम जे की चवा सो सब कूड़ छा बाबा कूड़ अरे इंसान हो पंहिंजे वॾनि जी इज़त कयो माई पी जी तव्हांखे ही जहान ॾेखारियो आहे त हुननि खे हू जहान ॾेखारे छॾियो छा कयो बाबा हू जहान ॾेखारे छॾियो माई पी जी ख़िदमत करे त तोखे रोज़ी रिज़्क में बरकत पवे छा में बरकत पवे जागो पिया न बाबा हाय सुबुह साणो थी मुझा सुना साईं वाह जदो जिपणो ताकुन में प्या पोड़ा यहाँ काचू बजू कुर्ब में तांजो विञाई में यार उन्हनि ते आई केड़ियूं मयारूं वाह सुना वीहनि वरनि जी बकरी हुजे घणनि वरनि जी बकरी हुजे वीहनि वरनि जी बकरी हुजे उन जो हिकिड़ो थड़ ख़राब हुजे हिकिड़े थड़ में खीर हुजे उन में हिकिड़े थड़ ख़राब हुजे हिकिड़े थड़ में खीर जो उन ॾींहुं फर धाए वञे मूंखे मथे में सूर जे घर मां चाह न मिले तोखे चां ज़ोर ॾींदे कतई कोन्हे सुबुह साण उथी पीउ खे पेरे पई गॾह खे गाह ॾेई कंहिंखे गाह ॾेई गॾह खे गाह छो त सभु कंहिं गॾहड़ी हूंदी बाबा घर में सुबुह साण उथी पीउ खे पेरे पई गॾह खे गाह ॾेई तूं 11 बजे ताईं यहीं तुंहिंजो माल बि ख़ुशि तुंहिंजा माइट बि ख़ुशि बाबा छा थियो थोरो मिड़ी झटका करे अरे इंसान पंहिंजे नफ़्ज़ ते कंट्रोल कयो शैतानगिरीअ खां बचो पराया हक़ न भञो साईं परायो हक़ भञणु वॾो गुनाह रंडी बाज़ आई त बेकार आई असां खां धार आई पर जे लोंडे बाज़ आई त असांजो भाउ छा आई बाबा लोंडे बाज़ आई छा न आहे केॾा हसीन ख़ूबसूरत छा पिया फिरनि छोकरा जेके 10 सालनि खां वठी 20 सालनि तव्हांखे जाइदनि पर उन्हनि खे छॾे त पोड़नि खे ईंदो